सिंध जे खावड़ी किरदार सियासी समाजी कारकुन ऐं प्रेस क्लब उमरकोट जो बुनियाद विझंदड़ नाम्यारे सहाफ़ी जुमन जेसाणी जे विछोड़े ते संदसि यादि में समाजी इदारे सामी फाउंडेशन पारां ताज़ियती तॾो विछाए हिकु मेड़ाको कोठायो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे सिंध जे क्लासिकल किरदार ऐं क़ौमी कारकुननि जुमन दरबदर चयो त जुमन जेसाणी सिंध जी तारीख़ जो हिकु मुनफ़रिद किरदार हुयो, जंहिं ख़ामोशी सां ज़िंदगी जे आख़िरी घड़ी ताईं सिंध जे सूरनि दर्दनि ऐं ॾाहब ते लिखियो, उनखे पंहिंजे हथ अखरनि सां कलमबंद कयो। जुमन जेसाणी क़ुरान मजीद जो कलमी नुस्ख़ो लिखियो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले खे नए अंदाज़ सां तरतीब ॾिनो, सिंध जे वणनि ॿूटनि ॾथ ॾोरनि ते तफ़सील लिखियो। हिन वधीक चयो त जुमन जेसाणी पंहिंजे रंग में हिकु अज़ीम ऐं शानाइतो किरदार हुयो, जंहिं बीमारी सां झेड़ींदे बि जज़्बनि खे बरक़रार रखियो। हिन उमरकोट में जदीद सहाफ़त लाइ किरदार अदा कयो। क़ौमी तहरीक में संदसि वॾी महिनत शामिल रही। सभ खां वॾी ॻाल्हि त हू सचो ऐं खरो इंसान हो। क़ौम परस्त अॻवान GM भगत चयो त जुमन जेसाणी सिंध जे माण्हुनि लाइ जदोजहद कई, उहो धरती जो सपूत हुयो। संदसि सियासी समाजी ऐं सहाफ़ती जदोजहद सिंध जी ख़ुशहाली वारनि ख़्वाबनि सां सलाड़ियल रही। तक़रीब खे ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, मीर हसन आरीसर, जलाल कोरी, हाजी गुल हसन आरीसर, मुमताज़ आरीसर, इलियास थरी, हमीर जुमन जेसाणी, बंसी माली, अब्दुल्ला खोसो ऐं ॿियनि ख़िताब कयो। उमरकोट में समाजी तंज़ीम CSSP पारां उमरकोट में लतीफ़ी रिहाण जी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में लतीफ़ अवार्ड माणींदड़ अदीबी सुगड़ ऐं लेखक शरीक थिया। इन मौक़े ते तक़रीब में डॉक्टर असद जमाल पली, प्रोफेसर नूर अहमद जिंजी, डॉक्टर असद जमाल पली, प्रोफेसर नूर अहमद जिंजी, डॉक्टर असद जमाल पली, प्रोफेसर नूर अहमद जिंजी, मीर हसन आरीसर, अरबाब नेक मोहम्मद, जलाल कोरी, GM भगत ऐं सियासी अॻवान ज़ौर राजड़ ऐं ॿियनि ख़िताब कयो। केवल राम, सोच TV, उमरकोट।